फिरोजपुर में गोठाणन पारां पुलिस जे ज़ियादतियुनि खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मोहम्मद याकूब ओगाही, अली खान ओगाही, अमानुल्लाह निंदवाणी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में जमाल थाणे जे पुलिस खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि इल्ज़ाम हणंदे चयो त जमाल थाणे जो SHO वकील जाफ़री असां मथां कूड़ो केस दाख़िल करे असांजे ॻोठ मथां चढ़ायूं करे जीअण जंजाल करे छॾियो आहे। ज़मीन पंहिंजी पाण विकिणी करे ॾिनी अथसि, हाणे अची करे कब्ज़ो करे वेही रहियो आहे। रोज़ मुंहिंजे मथे पर असांखे जमाल पुलिस तमामु तंग, असां त वॾी नाजाइज़ी कई आहे। वकील जाफ़री जेको आहे SHO तमामु नाजाइज़ी असां सां कई आहे। मां जेको ज़ैफ़ा खणी आयो, ज़ैफ़ा मूंखे मोटाए नथो ॾे, हिन महिल तो नी असांजे मथां कूड़ियूं पर अञा धमकियूं ॾिए थो, तोखे मौत मार धमकियूं ॾींदो पिया, मूंखे तोखे माराईंदुसि, अॻे पुट माराए मां छा कयो, हाणे बि तोखे माराईंदुसि, मां पुलिस जे ज़रिए माराईंदोमांइ। एहतिजाज कंदड़नि DIG लाड़काणो, SSP कशमोर समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त गिरफ़्तार थियल ॿिनि औरतुनि खे आज़ाद करे पुलिस खिलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk